बुनियादी तौर ते ॾेठनि ते शहर अॾण जो जंहिं वक़्तु फ़ैसिलो कयो वियो फेडरल गवर्नमेंट असां हाउसिंग स्कीमूं शुरू कयूं था उन ॾींहं खां वठी सिंध जे सभिनी क़ौम परस्त जमायतुनि हिकिड़ो गॾियल तौर ते उनजी मज़म्मत कई हुई। GS महाज तहफ़ुज़ सिंध रैली 27 सितंबर ते कई हुई कराची में ऐं उन पुरमन रैली ते बग़ावत जो केस थियो त असां ॿेटनि वारे मामलनि खे चैलेंज छो कयो त उन्हनि असांखे ख़ौफ़ज़दा करणु मुसलसल घुरियो आहे। ऐं तव्हां इहो ई ॾिठो हूंदो त 15 तारीख़ ते जॾहिं मुहाणा क़ौम परस्त अॻवान ॿेटनि ते विया तॾहिं उन्हनि खे हरास कयो वियो। वफ़ाक़ी एजेंसियुनि फेडरल गवर्नमेंट जा इदारा उन वक़्तु गॾिजी उन पुरमन एहतजाज खे छिड़विछिड़ कयो ॿेटनि ते लाहिण। असां था चऊं त हीउ ऑर्डिनेंस गैर क़ानूनी आहे। हीउ तव्हांजो मारवाए अदालत आहे, मारवाए कानून आहे, मारवाए आइन आहे। तव्हां पंहिंजे मुल्क जे आइन ते पाण दांगी मलियो पिया उनजे मुंहं ते कारें था हणो ऐं आइन ऐं कानून पाण लताड़ियो। असांखे था चओ त असां बाग़ी आहियूं या बग़ावत असांखे क़बूल आहे त असां धरतीअ जा हिलाली पुट आहियूं। सिंध ते कब्ज़ो, सिंध ते को गैर कानूनी ऑर्डिनेंस, सिंध जी डेमोग्राफी सिंधियुनि खे अॻिले ते तब्दील। 1 नवंबर ते पुरमन एहतजाज आहे, लखे न करोड़े सिंधवासी एहतजाज कंदा गवर्नर हाउस ऐं वज़ीर आला हाउस जो। अॼु तव्हां ख़ौफ़ाइतो करण लाइ असांजे केस दाख़िल कया। अॼु सिंध जे झर झंग ते ही झंडा खणी माण्हू निकिता आहिनि। ऑर्डिनेंस वापसि वठो, सिंधियुनि खे पंहिंजे ज़मीन ते पंहिंजे इख़्तियारनि ऐं इज़त सां जीअण ॾियो। असांखे कब्ज़ो मंज़ूर न आहे। अॼु उन कब्ज़े जे ख़िलाफ़ आहे उन कब्ज़े में इमरान ख़ान सां आसिफ ज़रदारी जी माफ़िया गॾु आहे। त असांजी ज़मीनुनि ते पहिरियां मुनज़िम कब्ज़ा बहरिया टाउन जे नाले में आसिफ ज़रदारी कराया, DH जे नाले में आसिफ ज़रदारी कराया। हाणे उन कब्ज़े खे वधीक जदीद शिकिल ॾियण लाइ डिंगी ऐं भंडार ते 300 जे लॻभॻि ॿेट आहिनि जिन ते कब्ज़ो आहे। 350 किलोमीटर समुंड जी पट्टी आहे। असांजे साहिली पट्टी ते गैर कानूनी कब्ज़ो आहे। असां पंहिंजे ज़मीन ते पंहिंजे इज़त ऐं इख़्तियारनि सां रहणु चाहियूं था। तव्हां जेका बुख ऐं ग़ुलामी मथो असांजे विधी आहे इहा क़बूल न